ए सोरा गुलूड़ा गुजाड़ो सेठ तो जी गाल हाण मुख जे दिल से लगे पई। ए होर केड़ी जेकर मुख जानल जुड़ी पे तब खासो गुलड़ो तो भी इये ही चियो हो ना। ए सेठ ए मौजी सलाह कस्सी की ना उदे ई रन्न बे सफा जान लगी पई ए सेठ। ए सोरा रन्न किए तो चुई बेचारी के। ए सेठ ए अन्या दा जुड़ी भी की ना है नी ए तेहा अग मंजे ए मथा से कख भी की ना पे सही। जेकर तोवारे फकीर जी फेणे से विहां नथो थे गुलड़ा गुलड़ा तो जी एड़ी हालत कंदुस जो राजे खे न सडी दे। ए सेठ ए फकीर जे चूवण मंजे ए मनकिर जे ए बाकी विहां तुजो इन जानल थी ए जरूर थी दो। एको त तोवारे फकीर जा शर्त उहुजा नी त पो कम पोठे मंजे कीने प्यान ए जो थी विंदा पर मानू की का कुछ हल्को हथ रखे। ए सेठ ए इन ग्याले जी ए तोखे खबर कीने की पोंदी ए चूंदा है ने ए जेडा उठ ए तेडा लुडा हाओ ये दाए ए त पो तू बस दिल जा करे ए कम तो जो थी वेंदो। मेरे अल्लाह ते नंगा है हिलो करियो ता वसीलो हू थींदो। ए चंगू सेठ ए आण हलाई पो हाणे तू हल अली माण्हू के हट ते वखर दे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।